सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त सिंध में 13,000 खां वधीक मनसूबा शुरू ऐं 9,193 मुकमल कया विया आहिनि। शर्जील अहमद जो चवणो हो त सिहत, तालीम, ज़राअत, रोडनि, आबपाशी ऐं समाजी मनसूबनि ते कमु कयो पियो वञे। संदसि चवणो हो त सिंध सरकार जे तरक़ियाती विज़न जो मक़सदु मनसूबनि जी शुरूआति नाहे पर वक़्त ते मुकमल करणु आहे, मयार ते सख़्त अमल यकीनी बनाइणु आहे। शर्जील अहमद जो चवणो हो त समूरनि खातनि खे मनसूबो मुकमल थियण खां पोइ ॿियूं रिथाऊं शुरू करण जी हिदायत कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद जो चवणो हो त कराची में तरक़ियाती मनसूबा तेज़ नमूने मुकमल करण ऐं मयार ते अमल करण तरक़ियाती विज़न जो लाज़मी हिसो आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त सिंध में 13,000 खां वधीक मनसूबा शुरू ऐं 9,193 मुकमल कया विया आहिनि। शर्जील अहमद जो चवणो हो त सिहत, तालीम, ज़राअत, रोडनि, आबपाशी ऐं समाजी मनसूबनि ते कमु कयो पियो वञे। संदसि चवणो हो त सिंध सरकार जो तरक़ियाती विज़न जो मक़सदु मनसूबनि जे शुरूआति नाहे पर वक़्त ते मुकमल करणु आहे, मयार ते सख़्त अमल यकीनी बनाइणु आहे। शर्जील अहमद जो चवणो हो त समूरनि खातनि खे मनसूबो मुकमल थियण खां पोइ ॿियूं रिथाऊं शुरू करण जी हिदायत कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील अहमद जो चवणो हो त कराची में तरक़ियाती मनसूबा तेज़ रफ़्तारी नमूने मुकमल करण ऐं मयार ते अमल करण तरक़ियाती विज़न जो लाज़मी हिसो आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त सिंध में 13,000 खां वधीक मनसूबा शुरू ऐं 9,193 मुकमल कया विया आहिनि। शर्जील अहमद जो चवणो हो त सिहत, तालीम, ज़राअत, रोडनि, आबपाशी ऐं समाजी मनसूबनि ते कमु कयो पियो वञे। संदसि चवणो हो त सिंध सरकार जे तरक़ियाती विज़न जो मक़सदु मनसूबनि जी शुरूआति नाहे पर वक़्त ते मुकमल करणु आहे, मयार ते सख़्त अमल यकीनी बनाइणु आहे। शर्जील अहमद जो चवणो हो त समूरनि खातनि खे मनसूबो मुकमल थियण खां पोइ ॿियूं रिथाऊं शुरू करण जी हिदायत कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद जो चवणो हो त कराची में तरक़ियाती मनसूबा तेज़ रफ़्तारी नमूने मुकमल करण ऐं मयार ते अमल करण तरक़ियाती विज़न जो लाज़मी हिसो आहे।